यूहन्ना अध्याय 6। 5000 माण्हुनि खे भोजन खाराइण। कुझु वक़्त खां पोइ यीशु गलील जी झील, जंहिंखे तिबिरियास जी झील बि चयो वेंदो आहे, उन जे ॿिए पासे हली वियो। हिकु वॾी भीड़ हुन जे पोयां हलण लॻी, छोके माण्हुनि उहे चिन्ह चमत्कार ॾिठा हुआ जेके यीशुअ बीमार माण्हुनि खे ठीकु करे ॾेखारिया हुअईं। पोइ यीशु पंहिंजे चेलनि सां गॾु हिकु पहाड़ीअ ते चढ़ियो ऐं उते वेही रहियो। यहूदियुनि जे फसह जो त्योहार वेझो हो। जॾहिं यीशुअ हिकु वॾी भीड़ खे पाण ॾांहुं ईंदे ॾिठो त हुन फिलिपुस खे चयईंसि, असां हुन भीड़ खे खाराइण जे लाइ एतिरो भोजन किथां आणियूं? यीशुअ इहा ॻाल्हि फिलिपुस खे परखण जे लाइ चयईंसि, छोके यीशुअ खे त पहिरियों ई इन ॻाल्हि जी ख़बर हुई कि हू छा करण वारो आहे। फिलिपुस यीशुअ खे चयईंसि, 200 दिनार जो भोजन बि उन्हनि जे लाइ पूरो न पवंदो कि हर हिक खे थोरो थोरो मिली सघे। यीशुअ जे चेलनि मां शमौन पतरस जे भाउ अंद्रियास चयो, हिते हिकु छोकिरो आहे जंहिं वटि 5 जव चूं रोटियूं ऐं 2 मछलियूं आहिनि, पर इहे एॾनि माण्हुनि में कीअं पूरियूं पवंदियूं? यीशुअ चेलनि खे चयईं, माण्हुनि खे चओ वेही रहनि। उन जॻह ते ॾाढो घाह हुयो, सो माण्हू उन ते वेही रहिया। उन माण्हुनि में लॻभॻि 5000 त मर्द हुआ। यीशुअ उहे 5 रोटियूं खईं ऐं मथे स्वर्ग ॾांहुं ॾिसी परमेश्वर जो धन्यवाद कयईं। तंहिंखां पोइ उहो रोटियुनि खे वेठल माण्हुनि में विराईंदो वियो ऐं ईअं ई मछलियूं बि विराए छॾियईं। सभिनीनि माण्हुनि खे एतिरो भोजन मिलियो जेतिरो उहे चाहिनि पिया। जॾहिं माण्हुनि खाई करे ढो कयूं त यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, बचियल टुकड़नि खे गॾु कयो जीअं त कुझु बि बर्बाद न थिए। माण्हुनि जे रोटी खाइण खां पोइ चेलनि उन 5 जव जी रोटियुनि मां जेके टुकड़ा बचा हुआ उन्हनि खे इकठो कयूं ऐं उन टुकड़नि मां 12 टोकरियूं भरिजी वयूं। इन अद्भुत चिन्ह खे ॾिसी करे जेको यीशुअ कयईं, माण्हू ईअं चवण लॻा, भविष्य वक्ता जेको जगत में अचण वारो आहे, पक उहो इहो ई आहे। पोइ जॾहिं यीशुअ इहो ॾिठो कि माण्हू हुन खे ज़बरदस्ती राजा था ठाहिण चाहिनि, त उहो उन्हनि खां अलॻि थी करे अकेलो पहाड़ीअ ते हली वियो। यीशुअ जो पाणीअ जे मथां हलणु। जॾहिं शाम थी त यीशुअ जा चेला गलील जी झील जे किनारे ते आया। उहे ॿेड़ीअ में चढ़ी गलील जी झील पार करे कफरनम नगर जी तरफ़ वञण लॻा। ॾाढी राति थी वई हुई ऐं यीशु अञा ताईं उन्हनि वटि न आयो हो। पोइ ईअं थियो कि झील में हिकु वॾो तूफ़ान आयो ऐं उन जी वजह सां पाणीअ जूं लहरूं उथण लॻियूं। जॾहिं उहे लॻभॻि 5-6 किलोमीटरनि ताईं झील में अॻियां हली विया त उन्हनि यीशुअ खे पाणीअ जे मथां हली करे संदनि वटि ईंदे ॾिठऊं त उहे ॾकी विया। पर यीशुअ उन्हनि खे चयो, मां आहियां, ॾको न। इहो ॿुधी चेलनि यीशुअ खे ॿेड़ीअ में विहारियो ऐं उन खां पोइ ॿेड़ी हिकदमि उन जॻह ते पहुची वई जिते उन्हनि खे वञिणो हो। माण्हुनि जो यीशुअ खे ॻोल्हणु। ॿिए ॾींहं ते उहा भीड़ जेकी गलील झील जे उन पार रहिजी वई हुई, उन्हनि खे इहा ख़बर पई कि कल्ह हिते हिकिड़ी ई नंढी ॿेड़ी बीठी हुई ऐं यीशु उन ॿेड़ीअ में पंहिंजे चेलनि सां गॾु न वियो हो, ख़ाली चेला ई उन में विया हुआ। पोइ कुझु ॿियूं ॿेड़ियूं तिबिरियास नगर खां उन जॻह जे वेझो आयूं जिते प्रभु यीशुअ जे पिता परमेश्वर खे रोटियुनि ऐं मछलियुनि जे लाइ धन्यवाद करण खां पोइ माण्हुनि भोजन खाधो हुयो। सो जॾहिं उन भीड़ इहो ॾिठो कि हिते न यीशु आहे ऐं न ई संदसि जा चेला, त उहे बि ॿेड़ीअ में वेही करे यीशुअ खे ॻोल्हींदा ॻोल्हींदा कफरनहम नगर जी तरफ़ विया। यीशु जीवन जी रोटी। पोइ जॾहिं हुन भीड़ खे झील जे उन पार कफरनहम नगर में यीशु मिलियो त उन्हनि यीशुअ खां पुछऊंसि, हे गुरु, तूं हिते केॾी महिल आहीं? इन जे जवाब में यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां, तव्हां मूंखे इन करे न पिया ॻोल्हियो कि अद्भुत चिन्ह ॾिठव, पर इन जे करे पिया ॻोल्हियो छोके तव्हां पेट भरे भोजन खाधो हुयो। उन भोजन जे लाइ सिर्फ़ महिनत न कयो जेको नश्वर आहे, पर अनंत जीवन ताईं रहण वारे भोजन जे लाइ महिनत कयो जेको माण्हूअ जो पुटु तव्हांखे ॾींदो, छोके पिता परमेश्वर हुन जे मथां ई मोहर हई अथईं। इन ते उन्हनि यीशुअ खां पुछो, परमेश्वर जी इच्छा खे पूरो करण जे लाइ असां छा कयूं? यीशुअ उन्हनि खे चयईं, परमेश्वर जी इच्छा इहा आहे कि जंहिंखे हुन मोकिलियो आहे उन ते विश्वास कयो। इन ते माण्हुनि यीशुअ खे चयो, तूं असांखे कहिड़ो चिन्ह चमत्कार ॾेखारे सघंदो आहीं
ताकी असां तुंहिंजे मथां विश्वास कयूं? तूं छा करे ॾेखारींदे? असांजे अब्बनि ॾाॾनि त जंगल में मन्ना खाधऊं, जीअं पवित्र शास्त्र में लिखियलु आहे। हुन उन्हनि खे खाराइण जे लाइ स्वर्ग मां भोजन ॾिनई। यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां, मूसा तव्हांखे उहा रोटी स्वर्ग मां न ॾिनई, पर मुंहिंजे पिता परमेश्वर ॾिनई, ऐं हाणे उहो तव्हांखे स्वर्ग मां सची रोटी ॾेई रहियो आहे। छोकी परमेश्वर जी रोटी उहा आहे जेकी स्वर्ग मां ईंदी आहे, ऐं इहा ई माण्हुनि खे जीवन थी ॾे। इहो ॿुधी माण्हुनि यीशुअ खे विनती कई, हे प्रभु, उहा सची रोटी तूं असांखे सदाईं ॾींदो रहिजांइ। यीशुअ उन्हनि खे चयईं, मां ई उन सची रोटीअ वांगुरु आहियां जेका जीवन ॾींदी आहे। जेको बि मुंहिंजे वटि ईंदो उहो कॾहिं बि बुखियो न रहंदो, ऐं जेको बि मुंहिंजे मथां विश्वास कंदो उहो कॾहिं बि प्यासो न रहंदो। तव्हां मुंहिंजे द्वारा कयल चिन्ह चमत्कार ॾिठा अथव, पर त बि तव्हां मुंहिंजे मथां विश्वास नथा कयो। जंहिंखे बि पिता परमेश्वर मूंखे सौंपींदो उहे सभु मूं वटि ईंदा, ऐं मां उन्हनि खे कॾहिं बि न ठुकराईंदुमि। छोकी मां स्वर्ग मां पंहिंजी इच्छा न बल्कि पंहिंजे पिता परमेश्वर जी इच्छा खे पूरी करण जे लाइ लथो आहियां। पिता परमेश्वर जंहिं मूंखे मोकिलियो अथई उन जी इच्छा इहा आहे कि जंहिंखे बि उन मूंखे सौंपियो अथई उन्हनि मां कंहिं हिक खे बि नाश न थियणु ॾियां, पर उन्हनि सभिनीनि खे आख़िरी ॾींहं ते वापसि ज़िंदो करे छॾियां। मुंहिंजे पिता परमेश्वर जी इच्छा इहा आहे कि जेको बि पुट जे द्वारा कयल कमनि खे ॾिसी करे हुन जे मथां विश्वास कंदो हुनखे अनंत जीवन मिलंदो, ऐं मां उनखे आख़िरी ॾींहं ते वापसि ज़िंदो करे छॾींदुमि। यहूदी माण्हू यीशुअ ते कुरकड़ाइण लॻा, छोकी यीशुअ ईअं चयईं, जेकी रोटी स्वर्ग मां लथी आहे उहा मां आहियां। सो उहे पाण में हिक ॿिए खां पुछण लॻा, छा इहो यूसुफ जो पुटु यीशु कोन्हे? इन जे माता पिता खे त असां सुञाणींदा आहियूं, त पोइ भला हे ईअं कीअं चई सघंदो आहे कि उहो स्वर्ग मां लथो आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, पाण में कुरकुड़ाइण बंदि कयो। कोई बि माण्हू मूं वटि तेसिताईं न अची सघंदो आहे जेसिताईं कि पिता परमेश्वर हुनखे मूं वटि नथो वठी अचे, ऐं मां हुनखे आख़िरी ॾींहं ते वापसि ज़िंदो करे छॾींदुमि। इहे ॻाल्हियूं भविष्य वक्ताउनि जे किताबुनि में लिखियल आहिनि। इहे सभु परमेश्वर जे द्वारा सिख्या पातल हूंदा। जंहिं बि पिता परमेश्वर खां ॿुधो ऐं सिखियो आहे उहो मूं वटि ईंदो आहे। कंहिं बि पिता परमेश्वर खे न ॾिठो आहे, पर ख़ाली हुन ॾिठो आहे जंहिंखे पिता परमेश्वर मोकिलियो आहे। मां तव्हांखे सच सच थो चवां कि जेको बि मुंहिंजे मथां विश्वास करे थो उहो ई अनंत जीवन खे पाईंदो। मां उन रोटीअ वांगुरु आहियां जेका जीवन प्रदान कंदी आहे। तव्हांजे अब्बनि ॾाॾनि बयाबान में मन्ना खाधऊं, पर त बि उहे मरी विया। मां जंहिं रोटीअ जे बारे में चई रहियो आहियां उहा स्वर्ग मां लथी आहे, ऐं जेको बि उन खे खाईंदो उहो आत्मिक रूप सां न मरंदो। ऐं उहा रोटी जेकी स्वर्ग मां लथी आहे ऐं जीवन थी ॾे उहा मां ई आहियां। जेकॾहिं कोई इन रोटीअ मां खाईंदो त उहो अनंत काल ताईं जिंदो रहंदो। जेकी रोटी मां जगत जे माण्हुनि खे ॾींदुमि जंहिंसां उन्हनि खे आत्मिक जीवन मिले उहा मुंहिंजी देह आहे। इन ते यहूदी पाण में ॾाढी बहस करण लॻा कि हे माण्हू कीअं असांखे खाइण जे लाइ पंहिंजी देह ॾेई सघंदो आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां कि जेसिताईं तव्हां माण्हूअ जे पुट जी देह न खाईंदव ऐं हुन जे खून खे न पीअंदव तेसिताईं तव्हां जीवन न पाईंदव। जेको बि मुंहिंजी देह खाईंदो ऐं मुंहिंजे खून खे पीअंदो उहो ई अनंत जीवन पाईंदो, ऐं मां उनखे आख़िरी ॾींहं ते वापसि जिंदो करे छॾींदुमि। छोकी मुंहिंजी देह सची खाइण जी शइ आहे ऐं मुंहिंजो खून सची पीअण जी शइ आहे। जेको मुंहिंजी देह खाईंदो ऐं मुंहिंजे खून खे पीअंदो आहे उहो मूंसां जुड़ियल रहंदो, ऐं मां उन सां। जीअं मुंहिंजे जीवित पिता परमेश्वर मूंखे मोकिलियो आहे ऐं मूंखे हुन जे द्वारा जीवन मिलंदो आहे, उहो ई जेको मुंहिंजी देह खाईंदो उनखे मुंहिंजे द्वारा जीवन मिलंदो। मां ई उहा स्वर्ग मां लथल सची रोटीअ वांगुरु आहियां। इहा उन रोटीअ वांगुरु कोन्हे जेका तव्हांजे अब्बनि ॾाॾनि खाधी हुई ऐं त बि मरी विया, पर जेको बि इहा सची रोटी खाईंदो उहो हमेशा जे लाइ जीवित रहंदो। यीशुअ इहे सभु ॻाल्हियूं कफरनहम जे हिकु प्रार्थना घर में सिख्या ॾियण जे वक़्तु चयूं। अनंत जीवन जूं ॻाल्हियूं। यीशुअ जूं इहे ॻाल्हियूं सभिनीनि चेलनि ॿुधियूं,
पर उन्हनि मां कुझु ॼणनि ईअं चयो, इहे ॻाल्हियूं त ॾाढियूं कठोर आहिनि, इन खे त कोई बि अपनाए न सघंदो आहे। यीशुअ पंहिंजे दिलि में इहो ॼाणे करे कि मुंहिंजा चेला पाण में इन ॻाल्हि ते कुड़कुड़ाए रहिया आहिनि, सो तंहिं करे यीशुअ उन्हनि खे चयईं, छा मुंहिंजूं इन ॻाल्हियुनि खां तव्हांखे ठोकर लॻी? जॾहिं तव्हां माण्हूअ जे पुट खे स्वर्ग में खणाइजी वेंदे ॾिसंदव, जिते उहो पहिरियों खां ई हो, त छा कंदव? आत्मा जे द्वारा ई जीवन मिलंदो आहे, शरीर खां कुझु फ़ाइदो न मिलंदो आहे। जेके ॻाल्हियूं मां तव्हांखे चयूं, इहे आत्मा ऐं जीवन ॿई आहिनि, पर त बि तव्हां मां कुझु अहिड़ा आहिनि जेके विश्वास नथा कनि। यीशुअ खे त पहिरियों खां ई इहा ख़बर हुई कि जेके विश्वास नथा कनि उहे केरु आहिनि ऐं केरु मूंखे धोखो ॾींदो। सो यीशुअ उन्हनि खे चयईं, इन लाइ मां तव्हांखे चयो कि जेसिताईं पिता परमेश्वर कंहिंखे मूं वटि न वठी अचे, तेसिताईं केर बि मूं वटि नथो अची सघे। पतरस जो विश्वास करणु। इहो ॿुधी हुन जे चेलनि मां चङा ई विश्वास खां पोयां हटी विया ऐं पोइ यीशुअ जे पोयां न हलिया। इहो ॾिसी यीशुअ पंहिंजे 12 प्रेरितनि खे चयईं, छा तव्हां बि मूंखे छॾे करे हली था वञणु चाहियो? इन ते शमौन पतरस यीशुअ खे चयो, हे प्रभु, असां कंहिं वटि वञूं? अनंत जीवन खे पाइण जूं ॻाल्हियूं त तो वटि ई आहिनि। असांखे विश्वास आहे ऐं असां इहो ॼाणे वरितो आहे कि परमेश्वर जे तरफ़ां मोकिलियल पवित्र ॼण तूं ई आहीं। यीशुअ उन्हनि खे चयईं, छा मां तव्हां ॿारनि ई खे न चूंडियो आहे? पर त बि तव्हां मां हिकु ॼणो शैतान जे वश में आहे। इहो यीशुअ शमौन इस्करियोतीअ जे पुट यहूदा जे बारे में चयईं, उहो ई 12 प्रेरितनि मां यीशुअ सां दोखो करण वारो।